अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद। आवां बिशारत सुमरो हलंदासीं इस तरफ़। वज़ीर-ए-आज़म इमरान खान अॼु नौशहरा जो दौरो कंदो। वज़ीर-ए-आज़म इमरान खान वण पोखे वणकारी मुहिम जो इफ़्तिताह कंदो। वज़ीर-ए-आज़म इमरान खान खे मुख़्तलिफ़ मामलनि ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। मुल्क में कोरोना वायरस जा हंजा जारी। कोरोना वायरस 29 मरीज़न खां हयातियूं खसे वरितियूं। फौतियुनि जो अंग वधी 13,537 थी वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,253 नवां केसिस आहे। मुतासिरनि जो अंग वधी 6,07,453 ताईं पहुतो। मुल्क अंदरि खंड जे अघनि खे हिकु भेरो ॿीहर पड़ लॻी विया। 10 वॾनि शहरनि में खंड जी क़ीमत 100 रुपया फ़ी किलो खां वधी वई। कराची में खंड जो फ़ी किलो अघु 110 रुपया थी वियो। हैदराबाद में 98 खां 100 रुपया, सखर 98 ऐं लाड़काने में खंड 95 रुपया फ़ी किलो थी वई। आर्ट्स काउंसिल कराची में सिंध लिटरेचर फेस्टिवल पुॼाणी ते पहुतो। ॿारनि सां थींदड़ ज़्यादतियुनि बाबति विहक में IG सिंध पुलिस मुश्ताक महर जी बि शिरकत। IG सिंध जो चवणु आहे त ज़ैनब अलर्ट बिल ते हिन वक़्त ताईं मुकमिल कमु नाहे थियो, पर असांजी कोशिशि आहे त ॿारनि जे तहफ़ुज़ लाइ कमु कयूं। बहिराड़ी वारनि वाक़िअनि में ज़्यादती जो शिकार थींदड़ ॿारनि जा वारस वाक़िअनि बाबति आगाह करण खां टिजनि था। गुज़िरियल साल 200 ॿाड़ियूं गुम थियूं, जिन मां 170 वापसि करायूं वयूं। गुज़िरियल साल 600 ॿाड़ा गुम थिया, जिन मां 475 वापसि थी चुका आहिनि। शहदादपुर वेझो PTC रेलवे फाटक वटि सखर एक्सप्रेस जी टक्कर में अणॼातल शख़्स फौत। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त फौती जी सुञाणप नाहे थी सघी, वधीक जांच कई थी वञे। सन वेझो इंडस हाईवे ते मुसाफ़िर कोच जे टक्कर में अणॼातल शख़्स फौत। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणे अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त लाश जी सुञाणप कई पई वञे। नऊकोट वेझो रोड हादसे में ज़ख़्मी एजाज शाह ज़ख़्मनि जी सट न सहंदे फौत थी वियो। फौतुनि जो अंग वधी 2 थी वियो। लाश घर पहुचण ते कोहराम न कयो। ऐं मेहड़ वेझो खॾ जो ॻोठ में महेसर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो। ऊंडा ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 5 ॼणा ज़ख़्मी अस्पताल में